सज्जाद अली शाल वाला मुझे याद किया चाहिए यार। बस यार दोस्त की याद देती है तो हाजिर जो दोस्त की दरबार में। अंकल ये मुझे दोस्त सज्जाद अली है जो इस्लामाबाद में रहंदो है। मूंसां मिलण लाइ आयो आहे। सज्जाद अली ये मुझी सोट। हेलो हेलो ऐं ये मुझो चाचू। पुट तुझो दोस्त तकलो हूंदो वठी वञे त आराम कराए। जेको हुकुम अंकल। अचो सज्जाद अली। खबर पांजे तर में अमन कराए छड़ियो थे। असा कमजोर थी विया आहियूं या माण्हुनि वटां पैसो खत्म थी वियो आहे। कमाल बाबा न असां कमज़ोर थी विया आहियूं न वरी माण्हुनि में पैसो घटि आहे। बस उन्हनि जो ख़ौफ़ ख़त्म करण लाइ चुप आहियूं। पोइ भला के मुर्गा भी हथ कया अथई या सजी उम्र दावत जे आसरे ते बुख वेठा मरूं। वो बिलो कर जानू न त हीअं वेठे त बुख मरी वेंदा। हाँ जानू कमाल बाबा सच पहुचे। असां दावत जे चक्कर में नंढनि मच्छियुनि खे भी न छॾियूं। कमाल बाबा को मुर्गा हथ कया आहिनि जेके ग़रीबनि जो रत व्याज जे ज़रिए चूसे रहिया आहिनि। त पोइ उन्हनि मुर्गनि खे सबक सेखारण जे लाइ कहिड़ी तारीख़ मुक़रर कई अथई? जल्दी ॿुधाए जानू, जल्दी ॿुधाए। जीअं उन्हनि खे हली चऊं ग़रीबनि जे रत जो हिसाब तव्हांखे ॾियणो आहे, हर हाल में ॾियणो आहे। हाड़े जानू ॿुधाए त केरु आहे त हिननि कोलनि सां कयूंसि हिसाब किताब। बस सरकार 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे पोइ बाहियूं ॾिसंदे बाहियूं। जानू ॾाढो को ज़िदी रहो माना त दावत जो अञा 2 ॾींहं इंतज़ार कंदासीं। साथियो जानू ॾाढो ज़ोर आहे। छा ॾाढो ज़ोर आहे? वालेकुम सलाम पुट कैसा मोटी है ड्यूटी का? हाँ भी मोटी है। तू बे मतलब चाय खाए जा। ना मां चाय की जरूरत ना है।
कुछ घड़ी ता वेयो ता सा मां कचहरी गया तो केड़ी गाल तू करी आजकल चाहे तो जरूरत थी पई है चाहे तो जरूर पी भी अम्मा मुझे लाए तवां ए सलमान ए दुआ भेण जरूरी आयो बाकी चाहे त वक्ती आदत है अदा मूंखे नवा कपड़ा कढे वठी भेण दुआ हिमल त मां थकियल आहियां शाम हलंदासीं इंशाल्लाह ये ॾिसो अदा मुंहिंजो होमवर्क हिन में का ग़लती त न आहे वाह वाह सलमान तू त ॾाढी घणी मेहनत कई आहे मूंखे लॻे त तूं कंबर में पहिरियों नंबर ई ईंदी हसने सलमान के पढ़ण जो ॾाढो जुनून आहे खबर थी हाणे दिल लगाए पढ़े पियो इंशाल्लाह ई वॾो माण्हू थींदई अम्मा मुंहिंजी बि इहा ई ख्वाहिश आहे त मां बि अदा हसनैन थियां मुल्क जो हाफ़िज़ थियां पुट मुंहिंजी बि इहा ई दुआ अथव अल्लाह कंदो तव्हां ॿिन्ही भाइरनि खे हर कदम ते कामयाबी नसीब कंदो वालेकुम सलाम काथी हाड़े बोलारी तू बड़ी चक्कर लगा दे ताजे ही गोठे में हाथ तू सीखी बात तुझे आया रे रे वालेकुम सलाम वालेकुम भाऊ यार तो मेरे को कम पियो आहे मुझे पर कम भी जरूरी थी मुबारक थी भाभी जो कम भागनारन में पहुंदो आ अरे बाबा मोर मवाली जेको घुरनो थी घुर पर जे करे ना उधर ते माको खीर घुरियो थी तो बस समझ दो जवाब दी माको हलो 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 उधर ते खीर वठण आयो मु भला छा तू मुसा धाड़ा हणाईंदे छा जे करे तू के उधर ते खीर गडी दे त भला ॿिया भर वारा गोठारा ॾींदा छा एॾे मवाली मोर जहिड़ो नालो मोर अथई जेकॾहिं मोर थी पिया केॾो न मज़ो थी पिया बिस्मिल्लाह पढ़ी ओ बाबा इज्जत कर न त सुभाणे असां सभु मवाली हड़ताल कंदासीं ओ बा यार मां परे खां पंधु करे आयो आहियां इहो हेतिरो कम बि न कंदे छा तूं भला असां हल हाणे हले था हल ॾियो ई न धिका अरे हेॾे मां चवां थो त अहिड़ो वटो मगज़ में हणंदो मां जो वत में सॼो में रुगो भंग छाणींदो खीर उधर ते न ॾियो त न ॾियो ईअं न ॻाल्हायो असां ॾिसी रहंदासीं यादि रखिजो मवालियुनि सां पालो पियो थिए माशाअल्लाह मस्त तो अची वियो अरबाज़ मूं त सोचो ई न हो त तूं एतिरो जल्दी अची वेंदे मसाद मोहम्मद ये मुझे दोस्त सजाद अली है ये इस्लामाबाद खां आयो आहे ऐं हिनखे सेवण शरीफ घुमण जो शौक़ु हुयो तॾहिं मां हिनखे हेॾा वठी आयो आहियां पुट हे तुंहिंजो दोस्त आहे त असांजो बच्चो आहे ही पंहिंजो घर ई समझे जी वेहो मुमल हिक ॻाल्हि चवां चओ मुमल ही अरबाज़ रस्ते में ईंदे तव्हांजी ॾाढी तारीफ़ कंदो आयो आहे अरबाज़ जी तारीफ़ ॾिसो सजाद तव्हां अॼु आया आहियो ऐं अॼु कूड़ न ॻाल्हायो मुमल सजाद मुंहिंजो दोस्त आहे अच्छा बाबा अच्छा माफ़ कयो त सजाद तूं ॾुख न कजां ॿई पाण में विढ़ंदा रहंदा आहिनि न चाचा हेॾे अचण खां अॻु में अरबाज़ मूंखे मुमल जे बारे में ॿुधायो छा ॿुधायो आई मुमल तूं हाणे सजाद खे सेवण शरीफ घुमाइजां मां हलां थो मूंखे अंकल जो कमु आहे अॼु आयो आहे ऐं अॼु वञे थो वरी वापसि कॾहिं ईंदे
मासाक मुमल मुझो दोस्त हिते है मां तमाम जल्दी तवां मोटी सही है मां हे डंडो खणी आयो मां इनके असुली न छडींदुस इनके असुली न छडींदो बाबा वाड़े वारे जे मेहमान इहो सुठो न है क्यों असां इनको जरूर प्लान वठंदासीं इने असां जी बेइज्जती के खराब करे छडियो हकाए पे खराब इज्जत खे जाई इज्जत इज्जत जे रत में चढ़ी जा एड़ी कदा सुस जिने वरी न कदे मवालन सां पिटाए इन डंडे सां एड़ो सुधो करे छडींदो मास जे अगते हलो न केरे ओधर घुरण त जीन जो पांचो त ए मोवाली आया पांजा खिसा खोले छड पांजा खिसा ओधर जाना ते ए असां ॾाढो खुश थी भंगा पी ठठ ठठ असां जे मवालिन जो डंडो आ जोहर डंडो ए डंडो न बल्कि आराम छावा छा बस ओ ये मुखे पाणो तो मोईअ में अच पुट अच खबरदार बड़े हराम खाओ घणा ॾींहं ग़रीबन जो माल खाधो अथई ग़रीबन जो रत चुसो अथई हाणे पंहिंजे जान जी क़ीमत ॾे न त हिकिड़े ई वस्त सां मलाइकनि खे हिसाब ॾियणो पवंदी साईं मूंखे कुझु बि कोन आहे मां पाण ग़रीब आहियां अरे बस गरीब गरीब खणी लाती अथई जेकॾहिं तूं गरीब हुजे हा न तोखे गरीब जो एहसास हुजे हा जेकॾहिं तुंहिंजो ज़मीर ज़िंदा हुजे हा न त कॾहिं बि गरीबनि जा अरमान गिरवी न रखे हा मां चवां थो त पंहिंजी जान जी अमान चाहीं थो त जेको बि माल अथई असांजे हवाले कर न त तोखे त ख़बर आहे त गोली कोन पुछंदी आहे त कंहिं वटि केतिरो पैसो कंहिंजो केतिरो रुतबो आहे कमाल बाबा मुझे हवाले करेस त हिन जो इटकियूं बिटकियूं सब बंद करे ॾेखारिया अरे जानू हिन जो इटकियूं बिटकियूं खत्म करण जे लाइ मां सुल्तान खान जो आहियां जानू हे व्याजी समझंदो जरूर समझंदो पर छा आहे त थोरो ज़िद्दी रहो आहे न इन करे हिनखे ज़िद तां लाहिणो पवंदो अरे हाणे छा थो चवे हा छा थो चवे साईं मां पैसा ॾियां थो साईं मां पैसा ॾियां साथियों जीवना घणी थी अथसि जे इंसान हूंदो त इन ई अखर में सम्झी वेंदो ॻाल्हि ॿुध वियाजी जेकॾहिं आईंदा कंहिं ग़रीब ज़ुल्म कयो अथई न ऐं उन खां व्याज वरितो अथई न सची पुछे त पर्स सां आंडा ॿाहिरि कढी छॾींदो आहे दोस्तो जीवना अॼु जे लाइ इहो ई काफ़ी अथसि अचो मूंसां
नाला तव्हां हुनखे मोकिलिया हुया न उनजी पेमेंट तव्हांजे अकाउंट में जमा कराए छॾियो। वो ठीकु आहे पुटु कारोबार में मूंसां गॾु हुजो त बहितर आहे। बाबा हीअ बस मूंखे नथो लॻे। छो काइनात मां तुंहिंजी नज़र में एतिरो किरल आहियां छा जो मां हिन क़ाबिल नथो लॻा? सॉरी अरबाज़, मुंहिंजो मक़सदु तुंहिंजी दिलि ॾुखाइण न हुयो। तूं त मुंहिंजो प्यारो सोट आहीं न, मां तोसां मदद नथी करे सघां छा? हिते तूं ई आहे जेके हर तरह जी इजाज़त आहे। मूंखे अजीब थो लॻे SMS जे दौर में बि ख़त। अॼु वरी ख़त आयो आहे अॼु? हा साहब, अॼु पप्पू पीएम वरी काइनात लाइ ख़त खणी आयो आहे। पप्पू पीएम माना पप्पू शाम? पप्पू पीएम माना पप्पू पोस्टमैन। चङो हाणे जोगिन कयां मिट। छा लिखियलु आहे? बाबा साॻी ॻाल्हि लिखियलु अथसि त तूं हंसने सां घुमणु छॾे ॾे न त मां हुनखे मारे छॾां। लॻे थो हिनखे सीरियस सोचणो पवंदो। मूमल पुट जी बाबा। जेको सजाद आयो आहे तूं त हिनखे शहर ई न घुमायो आहे। वठी वञीसि दार्तियूं कराईंसि शहर घुमाईंसि किथे अरबाज़ नाराज़ न थी वञे। बाबा उनजो कम ई हुआ, बाक़ी मां सजाद खे हींअर ई दरगाह ते घुमाइण थी वञा। मूमल ओए हाणे ई घुमण हलूं। सजाद तव्हां फ्रेश थियो ऐं मां फ्रेश थी पोइ हलूं था, ठीकु आहे? तव्हांखे शौक़ु कीअं थियो ॻोठनि घुमण जो ऐं सेवण घुमण जो? हूअं त सिंध ख़ूबसूरत ऐं महिमान नवाज़ आहे पर ॻोठनि जो मज़ो ई पंहिंजो आहे। सादा माण्हू सचा आहिनि। मां बि ख़ूबसूरत आहियां? जी तव्हां बि ख़ूबसूरत ऐं सादा आहियो। तव्हांजे स्वभाव में सचाई आहे। तव्हांजी मुल्क में सादगी आहे। सची? मां वरी चवंदी हुयसि त मां ख़ूबसूरत ई न आहियां। मूंमल कोई मूंखों पुछे त तूं केतिरी ख़ूबसूरत आहीं। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वे जो भली ना पर वे जो भली ना पर वे दीन थी नगर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वे जो भली ना पर वे जो भली ना पर वे दीन थी नगर, खुदा जे
घुर्जे जरूर घुर्जे तुम जिन सनम विनायक घुर्जे जरूर घुर्जे तुम जिन सनम विनायक तुम जिन सनम विनायक तुम जिन सनम विनायक परवाह ना दिलो कच परवाह ना दिलो कच हित चाका दे गिरके खुदा जे वास्ते दिलबर 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 खुदा जे वास्ते दिलबर 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 बेजो भली ना कर बेजो भली ना कर बेदी विधि न कर खुदा जे वास्ते दिलबर 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 खुदा जे वास्ते दिलबर दिलबर तू जो हुक्म मुकद्दस का वो कुरान समझी वो कुरान समझी तू जो हुक्म मुकद्दस का वो कुरान समझी वो कुरान समझी वो कुरान समझी जाफर शाह देवी हो इरशाद ज़ामत खुदा जे वास्ते दिलबर 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 खुदा जे वास्ते दिलबर 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 सजाद छा थी निंड अची वई छा हाणे हल त बाबा खे मानी बि खाराइणी आहे हलो हलो बाबा हलो अस्सलाम वालेकुम आंटी। वालेकुम सलाम हले वे ना आंटी सरसनन के मैसेज आड़ो उन जो फोन भी बंद हो छा वो घर है हा हा पंहिंजे कमरे में आई अम्मा ये देखो अदास ने गेट कियो असद खेरदा है तू आज मुझे घर आया भाई सरे कमाल खान धाड़े के खिलाफ वारंट मिलो है छो जो कमाल खान धाड़े ल उन गोठे में असल फ्रेंच जी भाई बाज ने तय करे कमाल खान मथा रेड करवाए शहर में दहशतगर्द ऐं गोठन में धाड़े ल आखिर इंसानन के शादी हुआ है असा जो ज़मीर कदे जागदो दहशतगर्द हुजे या थाड़े आहिनि त मुल्क जा दुश्मन न पर जेस ताईं तव्हां जहिड़ा दोता हिन मुल्क में हूंदा न हिन सिंध खे केरु कुझु बि नथो करे सघे अदा जे असा के सिंध अमा खातिर जान जी बाजी लगानी पई ना कोई भी असा कदम पोइते न हटाईंदासी हिकु ॿी ॻाल्हि ॿुधसि मां उन्हनि माण्हुनि मां आहियां जिन जा जवान पुट हिन धरती ते कुर्बान थी वेंदा आहिनि पर उहे रोईंदियूं न आहिनि पर अफ़सोस कंदियूं आहिनि त काश मुंहिंजा ॿिया बि पुट हुजनि हा जेके सिंध माताऊं कुर्बान करे छॾिया अमा अज मां तुझे सिर जो कसम खड़ी तो चवा तो वो हर एक पलीत पैर कटे छडींदुस जेको मुंजी पाक धरती दा वदंदो वो सिर कलम करे छडींदुस जेको सिंध मुंजी अमा के बर्बाद करण चाहींदो पूरी दुनिया के बुधाईंदा से रसी सिधी कोम सुजा कोम के को गुलाम नथो बनाए सके बड़ी खुशखबरी आंदी है जवान छागाला है अज तहां जा चेहरा बाकी रहा शाजी तहां जे अकाउंट में 2 करोड़ रुपया जमा थी चुका है ओ जानी यह तक खुशी जी गाल है पर जाने जे कदे 2 करोड़ जमा थी चुका है तो वो कम भी एड़ो ही हो वो केड़ो नामुमकिन कम है जेका पार्टी इन शाजी का वो कम करान चाहे जॉन जानी अज ही शाजी तवा जे कम मा तमाम घणो खुश है शाजी असा के सिर्फ एतरो करनो है मानुन जे मेल में सिर्फ बम धमाका करना है
वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिकु हिकु माण्हू ते हिकु हिकु लख आहे। मतलब त लख ई लख मिलंदा। कालू मतलब त लख ई लख। जेकॾहिं नंढो मरंदो त बि असांखे 1 लख मिलंदो, जे वॾो मरंदो त बि असांखे 1 लख मिलंदो, जेकॾहिं पढ़ो मरंदो त बि असांखे 1 लख मिलंदो। असांखे सिर्फ़ु हुकूमत खे लौटणो आहे। हाणे हिन हुकूमत खे ख़बर पवंदी त छा चीज़ आहे, छो त 1 मिंट में पूरी दुनिया जो नक्शो ही शाह जी मिटाए सघे। जानी अॼु ॾींहं खां पोइ हिन सिंध धरतीअ जो तमाशो शुरू थी मतलब चंड जी चांदनी खे गौर सां ॾिठो, गुल जी ख़ुशबूनि खे महसूसु कयो। उन्हनि सभिनीनि ख़ुशबूनि ऐं चांडोगियुनि में सिर्फ़ु मोहबत जो रंग आहे। ही तू छा तो चई सजाद? मूं तुंहिंजो मतलब न सम्झो। मूं तोसां दिलि जी ॻाल्हि कई आहे, साफ़ लफ़्ज़नि में। छा तूं मूंसां शादी कंदीअ? मूं सिर्फ़ु अरबाज़ सां मोहबत कई आहे ऐं पंहिंजी समूरी ज़िंदगी उनजे नाले कई आहे। पर उन त मूंखे चयो हू तोसां मोहबत नथो करे। मां त उन सां मोहबत कयां थी न। मूं उहे ख्वाब छो पई ॾिसी जेके पूरा न थियनि। मूं त क़िस्मत ते रखियो आहे, अरबाज़ मिलाए या मौत। सजाद मूंखे माफ़ करे छॾिजांइ, मूं तुंहिंजी ॾाढी दिलि दुखाई। न मूं तो सच चयो आहे, मूंखे बि तुंहिंजो इंतज़ारु आहे। पुलिस असां ते हमलो कयो आहे ऐं जो तरफ़ बीठी आहे, निकरण जो को बि रस्तो कोन्हे को। जानू भॼंदा भाड़िया आहिनि। उर्स माण्हूअ जो कमु आहे मरे या मारे। हिन पुलिसड़ीअ खे बि मां पाण ई थो मोड़ियां। रुगो तव्हां मुड़ुस माण्हू थियो। कमाल बाबा तू को बि फिक्र न कर, तुंहिंजे तरफ़ ईंदड़ हर गोली जानू पंहिंजे सिर ते खणंदो, सिर ते खणंदो। कमाल बाबा पुलिस खे असांजे लाशनि मथां गुज़रणो पवंदो। छो जो मुंहिंजो नालो सुल्तान खान आहे। अॼु पुलिस खे ख़बर पवंदी त सुल्तान खान छा थींदो आहे। शाबाश शाबाश साथियो, मूंखे तव्हां ते फ़ख्रु आहे। मोर्चा संभालियो, संभालियो मोर्चा। कमाल खान तू पुलिस जे जाल में फांसी चुको आहीं। सुठो इन में दई त तू पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। इंस्पेक्टर ये जार तू मच्छन के फसाण जला हण वञी। भगवान त शीह और जार खे टोड़े पंहिंजी मंज़िल मारींदा आहिनि। तूं पंहिंजो ख़ैर घुर, असांजो सिर तरीअ ते हूंदो आहे, तरीअ ते। ॿीहर संभाल।
हाणे ॿुधाए छा थींदो तुंहिंजो? इंस्पेक्टर, मां चवां थो त मूंखे गोली हणी मारे छॾ, न त ख़ुदा जो कसम तूं न बची सघंदे। मुंहिंजो कमु कंहिंजी जान वठणु नाहे। इहो तो जहिड़नि धाड़ेलनि जो कमु हूंदो आहे त मज़लूमनि जी रत पीअनि। इंस्पेक्टर, मूं ते इल्ज़ाम न हण। मां कंहिं बि मज़लूम ते ज़ुल्म नाहे कयो। जेकॾहिं ज़ुल्म कयो आहे त हिन दुनिया जे ज़ालिम माण्हूअ ते कयो आहे। ज़ालिम मां न, पर हीअ दुनिया ज़ालिम अथई। अरे इंस्पेक्टर, तूं छा ॼाणी? तोखे कहिड़ी ख़बर त हीअ हथियार जेको अॼु मुंहिंजे हथनि में आहे उहो छा करे आहे? वॾेरे, ज़मीन जे चंद एकड़नि जे एवज़ मुंहिंजे पीउ खे मारे छॾियो। मां पंहिंजे पीउ जो लाश हिननि हथनि में खणी दफ़नायो। अञा बि मां पंहिंजे पीउ जे खून जो बदिलो वठण जे लाइ हथियार न खणा। इंस्पेक्टर मूं हथियार खयो आहे, पर उन्हनि ज़ालिमनि खे सख़्त ॾियण जे लाइ जेके मज़लूमनि ते ज़ुल्म कनि था। मां उन ॾींहुं पंहिंजे पीउ खे दफ़नाए करे वॾेरे खे मारियोमि ऐं कसम खयुमि त हिन दुनिया में जेको बि ज़ालिम आहे, जेको बि मज़लूम ते ज़ुल्म करे थो, उन सां मुंहिंजो जहिड़ो आहे, उन सां मुंहिंजी जंग आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं मूंखे ज़ालिम चओ या मज़लूम जो हामी चओ, पर हिकु ॻाल्हि यादि रख त जेको मज़लूम ते ज़ुल्म कंदो मां उनखे कोन छॾींदुसि। तोखे गिरफ़्तार करण में मूंखे का बि ख़ुशी कोन मिलंदी। बस तूं अॼु वाइदो कर त अॼु खां पोइ कंहिंखे बि तंग कोन कंदे ऐं आम शहरनि वांगुरु मुंहिंजो तूं सुठो दोस्त थी रहंदे। पोइ दोस्त, मां तुंहिंजा हर केस ख़तमु कराईंदुसि। दोस्त, तोखे तुंहिंजे पीउ जी शहादत जो कसम आहे। तूं कानून जो मुहाफ़िज़ थी करे हिकु धाड़ेल खे पंहिंजो दोस्त, पंहिंजो भाउ थो चई। मुंहिंजा दोस्त, तो अॼु मूंखे इहो मौक़ो ॾेई साबित कयो आहे त इंसानियत अञा बि ज़िंदा आहे। मां तोसां इहो वाइदो थो कयां त अॼु खां पोइ कमाल जे हथां कंहिंखे कुझु बि कोन थींदो। हिकु आम शहरी जियां जीअं तुंहिंजी ख़्वाहिश आहे तीअं मां ज़िंदगी गुज़ारींदुसि। दोस्त, ये वठ हथियार। जिंदगी में कॾहिं बि तोखे कमाल जी ज़रूरत पवे न, कमाल तोसां जिंदगी जे हर मोड़ ते तोसां गॾु हूंदो। पाण खे कॾहिं बि अकेलो न समझजां। चलो दोस्त, खुदा हाफिज। खुदा हाफिज। यारो यारी, यारो यारी। हिते दिल न पई लॻाई छा? दिल त लॻाइणु चाहियुमि पए, पर क़िस्मत साथ न ॾिनो। दिल त मूं लॻाई आहे, अॼु न त सुभाणे क़िस्मत मुंहिंजो साथ ॾींदी। अरबाज़, तोखे वरी छा थियो? यार, मां काइनात सां मोहबत थो कयां, पर हूअ हसनैन सां मोहबत थी करे। मूं हुनखे गुमनाम नाले सां कई ख़त लिखिया त तूं हसनैन खे छॾे ॾे, पर उहा हिन ॻाल्हि ते
अमल ही नथी करे। दिल तो चवे थी हसनैन के मारे छड़िया। अरबाज तू यो गलत तो करी, मां तो के इने करणु न दींदुस। मां कायनात के बुधाइंदुस जेकी खत अचन था उहे अरबाज जा थई। तू मुझो दोस्त आई या कायनात जो? तोके मुझो साथ ॾियणु घुर्जे या कायनात जो? मां सच जो साथ दींदुस। सच यो आहे तो तू गलत आई, मां उन्हनि के जरूर बुधाइंदुस। चाहे तू छा भी करी मां उन्हनि के जरूर बुधाइंदुस। साजिद शायद तोके या खबर ना है तमा हुआ हर दीवार कराए छड़ींदुस जेका कायनात जे मुझे विच में दी। हर दीवार मिटाए छड़ींदुस जेका कायनात के मुखा धार करण जे बारे में भी सोचींदी। अरबाज छा तू मुके मारे छने पांजे प्यारे दोस्त के छो? छो त कायनात मुझी मोहब्बत है, छो त कायनात मुझी जिंदगी है, छो त कायनात मुझी चाहता है, छो त कायनात मुझो इश्क है। इश्क जॾहिं जुनून थी वेंदो आहे न त दुनिया जी का भी ताक़त उन जो मुक़ाबलो न करे सघंदी। साजिद कायनात सिर्फ मुझी है, सिर्फ मुझी। उनके हासिल करण लाइ मां घणो कुछ करे सघां थो। कायनात जो मां आशिक आहियां, सिर्फ मां ही आशिक आहियां, सच्चो आशिक। बस अंकल ड्यूटी ॾाढी सख्त थी वई आहे। कायनात तू कीअं आहे? मां त बिल्कुल खुश आहियां। हसनैन पुट तू अकेलो आयो आहीं, पंहिंजी अम्मी खे नाहे वठी आयो? अंकल हितो गुज़रियो पियो वञा, सोचियमि त तव्हां सां मिलंदो वञा ऐं हितो जी हाज़िरी भरियो। इहा साईं जी महिरबानी जो तव्हां असांजी हाज़िरी भरी। हाणे ॿुधायो त छा पींदो? हले त चांहि जो रवाज़ थो, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी। हाणे वञो चांहि ठाहे अचां। अरबाज ही तो छा कयो? तो सजाद के मारे छॾियो? मूंखे सजाद के मारींदे ॾिठो छा? हाँ मां हिन पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। सुनो मुमल, मूं हुनखे चयो त मां कायनात सां मोहबत थो कयां। उन मूंखे इहो चयो त मां कायनात खे ॿुधाए छॾींदुसि, तॾहिं मूं हुनखे मारे छॾियो। ॾिस मुमल, मूं सही कयो न? मूंखे पंहिंजे पाण सां नफ़रत थी वई आहे त मूं बि कॾहिं तोसां प्यार कयो हो। तूं छा थो सम्झी त मां तोखे छॾे ॾींदसि? न न अरबाज न, मां कायनात खे ॿुधाईंदसि। मुमल जे तो ज़ुबान खोली त ज़ुबान कटे छॾींदुसि आहे। जे तो कायनात जे तरफ़ कदम वधाया त कदम कटे छॾींदुसि आहे। मां कायनात सां मोहबत थो कयां ऐं उनखे हासिल करण लाइ मां कुझु बि करे सघां थो। ही ॾिस मुमल, मूं तुंहिंजी बि दिलि दुखाई न। प्लीज़ तूं ईअं न कर। मां तोखे
एक बात तोखे बाहू तो बता प्लीज। बाहू ने जो आशिक है सच्चो आशिक। तू आशिक न पर कातिल आहीं। मां कायनात के ज़रूर ॿुधाईंदा। जय मां तोखे प्यार सां समझाए तो तू समझे चवंदी। मां कायनात सां मोहब्बत तो क्या उनके हासिल करण लाइ मां कुछ भी करे सघां थो। कुछ भी करे सघां थो। मुमल मुमल ईशा थी हो। मुमल मरी वई। मुमल तू केडी न सुटरी वई तू मूंखे छॾे हली वई। न मुमल तू मूंखे छॾे न वञ। मुमल 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 हिन में मुंहिंजो कसूर न आहे। हिन में मुंहिंजो कसूर न आहे मुमल। हिन में सॼो कसूर हुन हसनैन जो आहे। हसनैन जो तुंहिंजो मां न हसनैन कातिल आहे। हसनैन कातिल आहे। मां हुनखे ज़िंदा न छॾींदुसि। हा मुमल मुंहिंजो तोसां वाइदो आहे। मां हुनखे ज़िंदा न छॾींदुसि। जुर्रत जी न पर हिम्मत की जरूरत होती है।
मां तुझे पुट के उन लाइ नाहे मारियो जो तुझो पुट आहे नत छा छा करी सा छानका मारे छड़ी सा हां तोखे चवते शर्म न तो अचे अज मां तोखे वार्निंग ॾियण आयो आहियां त तूं हसनैन खे